अदा ही भेण तो सब मिलण अचे तो किथे मिलण अचे। तू अलाए कदें तो घर तड़वारो थी। मुझी भेण सब नसीब जी गाल है। घर मुझे नसीब में लिखियल ही ना है। सजी जिंदगी मां उताक में गुजारे मरी वेंदुस। ये न चो अदा, मुझी हिकड़ी गाल मन, वडे गोठ में खोड़ सरकारी पट पियो है। किथे घर ठाए वे तो मां तुझी शादी कराए। मुझी भेण उसा शादी केर कंदो? मीरा बियो केर? न भेण, ये सोच भी मां मीरा से शादी कदें भी न तो करे। छो केड़ी कमी है मीरा में? मीरा में का भी कमी ना है। मीरा तो इन सदी जी महान छोकरी है। दरअसल मो हाशिम पले जे घर जो नमक खादो है। इन करे मां मीरा के इन नजर से ॾिसी नथो सघां। मीरा तो एक महान हस्ती है। मुझी भेण मां मीरा से शादी जे लाए कदें भी सोचे नथो सघां। भा केड़ी दुनिया में तो रही? जेको कुछ तू सोचे रहो आई सो गलत है। अदा मीरा तुझो प्यार है, तोखा सवा रही नथी सके। मां मीरा जी इज्जत करियां थो, उन जो एहतराम करियां थो ऐं हुन सां बेलोब प्यार करियां थो। बस मुझे लाए इहो ही काफी है। पर मीरा ला इहो काफी ना है। अदा मीरा की तुझी जरूरत है। मुझी भेण मूंसां इन मसले ते न ॻाल्हाए। हाणे मां हलां थो। ठीक है, पंहिंजो ख्याल रखजो। ही छा थो चवे? शमू तो सावड़ियो आ? हाँ बाबा साईं, हाँ। मूंखे ऐं शामिर खान हिन हाल में पुॼाइण वारो शमू आहे। शमू को ॿियो न, शमू। जेकॾहिं शमू विच में टंग न अड़ाया त असां हाशिम ऐं पले जी इज़त जा बाजट वॼाए छॾियूं आ। बाबा शमूअ दा जो पलांग आहे, पलांग। बराबर राजुल, दिलावर लाए दिल बेकरार हुई। वो दिलावर के सभिनी हवासुनि सां चाहियो हुयो, पर हाणे ॻाल्हि ॿी आ। हाणे हिन सीने में मूं पत्थर रखी छॾियो आहे, जंहिंमें न जज़्बा आहिनि न ही एहसास आहिनि। न मीरा, तू दिलावर सां एडी वॾी वेसाघाती नथी करे सघी। दिलावर जो को भी ॾोह न आहे।
तू दिलावर के एडी वडी सजा न दे। सब सूरब मुझे मुकद्दर में आहे। मां शिकायत कया त कंहिंसां कया। दिलावर प्यार जी बेड़ी बोड़े छड़ी। मां पार पहुची छा कया? राजन जॾहिं मूंखे जीअण ई न आयो त हाणे मां मौत घुरी बि छा कया? मीरा तू तो वडी हिम्मत वारी छोकरी आई। तू ये मायूसी वाली गालियूं छो थी करी? राजल हाणे मां हिम्मत हारे वेठी आहियां। दिलावर हाणे मुंहिंजे लाइ बेमाना आहे। मीरा तू हिम्मत न हार। मां तुझी दिलावर जी शादी कराईंदस। मुंहिंजो भाउ दिलावर जबल जॾी हयाती दरबदर कीअं गुज़ारींदो? तोखा सवा दिलावर जी हयाती कंडियन जी सेज आहे। मीरा कंडियन जी सेज जंहिंखे दिलावर न छॾे थो सघे ऐं न ई हासिल थो करे सघे। न राजल दिलावर खे चओ त हाणे मीरा खे विसारे छॾे ऐं कंहिं सुठी छोकिरीअ खे ॾिसी उन सां शादी करे छॾे। ऐं हाणे मुंहिंजे तरफ़ां दिलावर हमेशा जे लाइ आज़ाद आहे। मीरा दुख त इहो ई आहे त दिलावर तोखे कॾहिं बि कोन विसारे सघंदो। हुन तुंहिंजी रूह सां प्यार कयो आहे, इन करे दिलावर जो रूह कंहिं ॿिए सां कॾहिं बि कोन रीछंदो। राजुल दिलावर त मूंखे धिकारे वियो आहे ऐं हाणे जुदाई असांजी मुक़दर बणिजी वई आहे। ऐं हाणे असांजो साथ कॾहिं बि न जुड़ंदो, कॾहिं बि न। तो हिकु दफ़ो ॿीहर सोचे समझी पोइ फ़ैसिलो कजांइ। हाणे मां हलां थी पर वरी ईंदसि। ऐं एसी ताईं ईंदी रहंदसि जेसी ताईं तव्हां ॿिन्हिनि जो घर आबाद नथो थिए। राजल तुझा ये पंध अजाया थी वेंदा छो त मीरा जो फ़ैसिलो पत्थर ते लीक आहे। तेरो हाणे असांजो दुश्मन शाह ज़मान न, दिलावर न, ऐं न वरी हाशिम आहे। हाणे असांजो दुश्मन शमू आहे। शमू पर शमूअ खे मारण ताड़ी वॼाए मच्छर मारण जे बराबर आहे। पर शेरू मूंखे शमू ज़िंदा खपे। मां हुनजो न पंहिंजे हथनि सां पेट चीरे हुनजा अंडा कढंदुसि। वेस शमीर खान शमूअ जहिड़ा वात ॻाढ़ा छोरा त मुंहिंजे खीसे में पिया आहिनि। 2 चइनि ॾींहंनि जे अंदरि शमू तव्हांजे कदमनि में हूंदो। पर शमू आहे किथे? हिन वक़्तु शमू कराची में आहे। वेस मां कराची में शमू खे किथे ॻोल्हींदुसि? शमू हिते पाण ईंदो। मां अहिड़ो ड्रामो रचाईंदुसि जो हू हिते सहकंदो अची पाण पहुचंदो। जे आयो त कोन बचंदो, छो त मां जंहिंखे बख ॾसियां हुनजी ज़िंदगी खसियां। मां शमूअ खे फोन करे हिकिड़ी कूड़ी कहाणी ॿुधाईंदुसि त आलिया ज़िंदा आहे, बहादुर ऐं दरिया खान तोसां धोखो करे रहिया आहिनि। आलिया उन्हनि जे कब्ज़े में आहे। वैसे इहो त कूड़ आहे। शमू इन कूड़ खे आसानी सां पकड़े सघे थो। न शेरू, आशिक अखियुनि हूंदे बि अंधा हूंदा आहिनि। शमूअ सिर्फ़ु हुन जे मौत जी ख़बर ॿुधी आहे त उन ॻाल्हि खे बि हुन तस्लीम कयो आहे। हाणे हू आलिया जे ज़िंदा हुजण जी ख़बर ॿुधंदो। सम्झई कोन सम्झी?
अल्लाह न भुलाए आहे त इहो छोरो जमाल अदे ॿुधण वारो तोबा तोबा माई तोबा जान रत खे काॾा थो इश्क आराम करे असरा जड़ी कचे तेड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर बि फिरंदा था वतन पिया काथे थी छॾियान मां बि वञा वञी ओचितो थी पई ससु हीअ हिन जमाल ते छापो हणा पोइ ॾिस देख तमाशा कीअं थी पई सॼे ॻोठ में बदनाम कया मां छॾे ॾींदीसां मां साईं हाशिम ऐं पले घटि कई आहे हाणे आयो आहे उठ जबल जे हेठां अबा जमाल अंदर अबा खुश आहीं चाक चङो भलो ॾे ख़बर पिणे त खुश आहिनि हा चाचा सब ख़ैर आहे बाबा भी ठीक आहे बाबा तव्हां सलाम मोकिलिया वालेकुम कीअं अचणु थियो इहो हा चाचा बाबा चयो तव्हांजी सार लही अचां अदा जमाल ॿियो त सभु ख़ैर आहे न हा दी सभु ख़ैर आहे चङो चाचा पलिया हाणे मां हलां पियो न अदा जमाल वे मां तुंहिंजे लाइ चांहि थी ठाहे था न दी चांहि कोन थो पियां ॿिए चकर खणी न पिए त न पिए चाहे मां पीअंदसि ज़रूर हा ओ थोरा जमाल ए त हवा तूं कीअं थो पियो मुंहिंजे फ़क़ीरनि वांगुरु सॼे ॻोठ में फिरंदो वते ख़ैर त आहे अची वई शैतान जी नानी हाणे ढोल खणी सॼे ॻोठ में हुको ॾींदी त जमाल ससीअ जे इश्क में उन्हनि जे घर आयो रुडले पाण बि सॼे ॻोठ में पोइ वरी चए थी मुंहिंजे फ़क़ीरनि ॿुधायो चङो चाचा पलिया हाणे मां हलां पियो अबा जेका तुंहिंजी हल त मां तोखे घर ताईं छॾे हीरा ये बात तुझे वो कराइए को शादी दे थी उठी अमर मांगे ला को चाहे जो ढोक आया त पिया चवाई जे बदरां मां तोखे ज़हर न पियारिया
मां चयो माए त चांहि जो टुकड़ो ठाहे ॾे त पियां। कुमासी बसराम न घर में खीर आहे न ई खंड पती चांहि कीअं ठाहिजे? मुंहिंजे लाइ सदाई कुंज अथव त प्यार चांहि जो टुकड़ो वञी धूड़ पायो मां बि हलां थी पई। हा हल हाणे हल। साधन इलावर मुंहिंजो कारो आहे राजुल खे स्कूटर ते घुमाए सॼे ॻोठ में मुंहिंजो कंस झुकाए छॾियो अथई। अॼु मां मीरा खे जबरदस्ती मोटरसाइकिल ते विहारे ऐं सॼे ॻोठ में गश्त कराईंदोमांसि त जीअं दिलावर खे ख़बर पए त कंहिंजी इज़त में कीअं हथ विझबा आहिनि। शेरू इज़त जो प्लान इज़त सां फ़ैसिलो सही आहे पर सोचे वठ ईअं न थिए जो रेशा अमीर खां नाराज़ थी वञे। अड़े नाराज़ थिए त थियण ॾीस मां हिन शहमीर जी नाराज़गी खां कोन थो ॾिजां। मां दिलावर खां हाशिम खां ऐं सरदार शाह ज़मान खां हिक ई धक में प्लान कंदुसि छो त मां जेके अखि ॾिसां हुनजी ज़िंदगी खसियां। सरदार साईं शाहज़ेब अञा कोन आयो आहे ॻोठ अचण जो इरादो मटाए छॾी छा? खुदा बख्श हिन सरदार शाह ज़मान जो वारिस आहे शाह ज़ेब। हिन जागीर जो मालिक आहे शाह ज़ेब। खुदा बख्श हिकिड़ो ई पुटड़ो अथम दादलो अथम इन्हीअ जे करे ज़ोरावर थी वियो आहे। ख़ैर मां शाहज़ेब सां फोन ते ॻाल्हायां थो। हा बाबा मां पियो ॻाल्हायां। बाबा तूं किथे आई? बाबा मूंखे तुंहिंजो इंतज़ार आहे तूं कॾहिं ईंदे? ठीकु आहे बाबा जेका तुंहिंजी मर्ज़ी पर पंहिंजो ख्यालु रखजांइ। वॾो को ज़ोरावर आहे चए पियो होश तो अची तव्हांखे हैरान कंदुसि। शेरू इहा ग़लती न कजांइ कंहिं औरत में हथ विझण खां अॻु में 100 चकर सोचजांइ छो त गैरत जे मामले में हिकु माण्हू न राज मरंदा आहिनि राज अहिड़ा न चङियूं थींदियूं आहिनि चङियूं। वैसे जॾहिं दिलावर सरेआम मुंहिंजी ज़ाल खे ॻोठ में मोटरसाइकिल ते घुमाईंदो रहियो हुनखे कंहिं अड़े कोन पियो ऐं जॾहिं मां थो प्लान कयां त कबीला ई था जहिड़ा थियनि रेस बगल कान छो? बेवकूफ़ आहीं तूं ख़बरदार मीरा खे हथ न लाहिजांइ छो जो शमीर खान मीरा सां अखर आए वेठो आहे किथे शमीर जे थां मार थी न वञी। हाणे जी छा कंदुसि मुंहिंजे त गैरत जो जनाज़ो निकिरी वियो आहे। वैसे मूं कंध झुकाए जीअण सिखियो ई न आहे। अड़े हेॾे जे तूं अहिड़ो मुड़ुस माण्हू आहीं त दिलावर ऐं राजुल खे कारो कारी करे मार त पोइ मञाए। मीरा खे अगवा करे दिल लाॾ चो छो थो करी? ठीकु आहे सर तव्हां मुंहिंजो साथ नथा ॾियो जेको मूंखे करिणो आहे उहो पाण कंदुसि। मुंहिंजो कमु तोखे सम्झाइण पर जे नथो सम्झी जेको खपई सो वञी कंद कर। ठीकु आहे सर मां हलां थो हिकु दफ़ो ॿीहर सोचां थो ऐं सोचे सम्झी पोइ क़दम खणंदुसि मां हलां थो। ठीकु आहे।